नाज़रीन, तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चयो आहे त चूंडूं थींदियूं, पर कॾहिं थींदियूं उन जो फ़ैसिलो या ऐलान इलेक्शन कमीशन खे करणो आहे। धरती टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे मदद अली सिंधी वधीक छा चयो, अचो त अव्हां खे ॾेखारियूं। इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदी, सो मां सम्झां थो त इहे अफ़वाहूं आहिनि। हिन मुल्क में कॾहिं इलेक्शन कान थी आहे छा? सदाईं थी आहे। जेके बि ॾुखिया दौर आया तंहिंखां पोइ यकदमि इलेक्शन थी आहे। 71 में इलेक्शन थी आहे, तंहिंखां पोइ 85 में थी आहे। मोहतरमा बेनज़ीर शहादत खां पोइ बि थी इलेक्शन, तंहिंखां पोइ थियूं आहिनि। इलेक्शन ज़रूरु थींदियूं। मां सम्झां थो इहे अफ़वाहूं बिल्कुलु ग़लति आहिनि। त हाणे ॾिसो न, इन्फ्लक्स असां त शुरू खां चवंदा आयासीं पिए त बाबा हीउ आबादी जो दॿाउ जेको फ़क़ति कराची ते वधे पियो, इहो तमामु ख़ौफ़नाक आहे ऐं इहो हिकिड़ो फूकड़े वांगुरु कंहिं महिल बि ख़ुदा न ख़्वास्ता वॾा मसइला पैदा थो करे सघे, फाटी पवे सघे थो। ख़ुदा जो शुक्र आहे त हिन हुकूमत इहो फ़ैसिलो करे फ़िलहालु अफ़गान जेके आहिनि उन्हनि खे नेकाली जो हुकुम ॾेई छॾिया। उन ते बिल्कुलु हू फ़ैसिलो करे चुका आहिनि। ॿियनि जे लाइ बि थींदो, ईअं कोन्हे को हुन जे लाइ थियो आहे। पहिरीं ई थींदो ऐं तंहिंखां पोइ तव्हां ॾिसो त अफ़गान बॉर्डर बंदि करणु, इहे कम पहिरीं जे करे थियनि हा त आउं सम्झां थो त घणो कुझु थी सघे हा। साईं, मियां साहिब जो पंहिंजो मुल्क आहे, अची सघे थो। पहिरीं बि वियो हो, हाणे अचे पियो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी सियासी अमली सियासत जेका आहे उन में लाहा चाढ़ा, अॼु इतिहाद आहे सुभाणे, छाकाणि को बि इतिहाद जेको आहे सो मुस्तक़िल न हूंदो आहे। इतिहाद ठहंदा आहिनि हालतुनि जे रोशनीअ में। सो मां सम्झां थो जेके बि इतिहाद थिया आहिनि उहो उन वक़्तु जी हालतुनि जी रोशनी में थिया आहिनि। और कहिड़ी ख़बर, वरी सियासी पार्टियूं गॾु बि थी सघनि थियूं, अलॻि बि थी सघनि थियूं। असुलु ॻाल्हि जेका आहे न, सियासी पार्टियुनि खे इहा सोचणु खपे त पाकिस्तान जे माण्हुनि जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, उहे छो नथा हल कया वञनि, कॾहिं हल थींदा, कीअं हल थींदा। असेंबलियुनि में माण्हुनि जो अञा बि ईमान आहे। ऐं त वरी बि ॻाल्हि थो करियां त भई यकीननि माण्हू जेके वोट ॾेई था अचनि खां पुछी सघंदा न त बाबा असांखे पीअण जो पाणी साफ़ु छो नथो मिले, असांजे स्कूल छो कोन बहितर, असां वटि सिहती सहूलियत छो कोन्हे। साईं, हाणे ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायांव त हालत तइलीम जो जेको आहे, ऐं हाणे फ़क़ति इस्लामाबाद जी ॻाल्हि कंदुसि सिंध सां, छाकाणि त 8वीं तरमीम खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त इहो सूबनि जो आहे हवाले। पर हाणे सिंध में बि तव्हां ॾिसो, जॾहिं खां अॻूणी हुकूमत सरदार शाह वज़ीर तइलीम थियो त उन अमली क़दम घणा खणणु शुरू कया ऐं तइलीम खे घणी हद ताईं उन बहितर बि कयो। बाक़ी को बि तशदुद वारो अमल जिते बि हुजे उनजी मज़म्मत कजे सघे थी। तशदुद जेको आहे कंहिं बि तरह सां असांजे मुल्क लाइ हानिकार आहे। ॾिसो, हीअ बम धमाका थियनि था, ग़रीब माण्हू मरनि था न, ऐं ग़रीब समय माण्हू जेके बेगुनाह मारिया था वञनि, आख़िर उनजो ॾोह कहिड़ो आहे? इहे छो पिया बम फाड़िया वञनि? इहा पॉलिसी मां सम्झां थो त असांखे इन ते ख़ासि नज़र रखणी, हिन हुकूमत जी इन ॻाल्हियुनि ते घणी नज़र आहे। साईं, हाणे इलेक्शन त थींदी, बाक़ी इहा ख़बर न आहे। इलेक्शन कमीशन खां पुछो त उहो कहिड़ी डेट ॾींदी। इलेक्शन कमेटी जेका डेट ॾींदी उन ते इलेक्शन थींदी।